बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल सेशन जज नौशरो फिरोज बाग अली शर जी अदालत क़त्ल केस में घुर्बल 7 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। जवाबदारनि गुलाम मोहम्मद हकड़ो, इमरान हकड़ो, बाबर हकड़ो, बख्शल हकड़ो, जाबिर हकड़ो, गुलाम फरीद हकड़ो ऐं परवेज़ हकड़ो जी ज़मानत रद्द करे जांच लाइ बिरासिटी पुलिस हवाले करे छॾियो। इन सिलसिले में बिरासिटी पुलिस जो चवणु आहे त समूरनि जवाबदारनि खे सुभाणे बिरासिटी जी अदालत में पेश करे रिमांड वरतो वेंदो। पुलिस मूजिब गिरफ्तार जवाबदारनि मथां थाने ते गुनाह नंबर 97/2025 जे कलमनि 302, 324, 337, 114, 147, 148, 149 तहत केस दाख़िल थियल आहे। पुलिस ॿुधायो त साॻी केस में वधीक 5 जवाबदार जिन में रहमान हकड़ो, इरफान हकड़ो, शफीक हकड़ो, हिदायतुल्लाह हकड़ो ऐं गुलशेर हकड़ो अॻु में ई गिरफ़्तार थियल आहिनि। अॻु में गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां जांच दौरान क़त्ल में इस्तेमाल थींदड़ 4 हथियार पिण हथ करे संदन मथां हथियार रखण जा 4 अलॻि अलॻि केस पिण दाख़िल कया विया हुआ। यादि रहे त 26 जुलाई ते ॻोठ खबड़ खान सोलंकी में हकड़ा बिरादरी जे माण्हुनि हमलो करे दुकान ते वेठल लियाकत सोलंकी खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो ऐं गोलियूं लॻण सबब सोलंकी बिरादरी जा 5 ॼणा पिण ज़ख्मी थिया हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।